नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त जलबाणी लिंक रोड ते सरकारी खूह बिरोई स्टाफ भरिसां ओचितो मोटरसाइकिल जो टायर भ्रष्ट थियण सबबि चिंची रक्षा सां टक्कर थी पियो आहे। हादसे सबबि औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मियुनि खे पुलिस अस्पताल पहुचाए इलाज हलंदड़ आहे। ज़ख़्मियुनि में पीरसन औरत शहज़ादी शर, इशफाक शर, इरफान शर, आसिफ राजपर शामिल आहे। ज़ख़्मियुनि में 2 ज़ख़्मियुनि पीरसन औरत शहज़ादी शर ऐं इशफाक शर नाज़ुक हालत में नवाबशाह अस्पताल रेफर कया विया आहिनि। ज़ख़्मी पीरसन औरत शहज़ादी शर, इशफाक शर, इरफान शर पाण में माउ ऐं पुट आहिनि जेके पक्का चांग भरिसां ॻोठ साले शर जा रवासी आहिनि। ज़ख़्मी इशफाक शर ॿुधायो आहे त भरिया मां क़ौमी शनाख्ती कार्ड ठाराए वापसि वञी रहिया हुआसीं त मोटरसाइकिल जो टायर बस्ट थियण सबबि हादसो पेश आयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।